अवामी तहरीक पारां हुक्मरान जी हट धर्मी ते गणती ज़ाहिर कंदे सिंध के पेशींदड़ ख़तरनि खां सिंधी अवाम खे आगाह करण लाइ सॼी सिंध में अवामी राब्ता मुहिम हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। इन सिलसिले में मर्कज़ी अॻवान जी अॻवानी में टीमूं तरतीब ॾिनियूं वेयूं जेको सॼी सिंध जो तफ़सीली दौरो करे आवाम दोस्त ऐं जमहूरियत पसंद माण्हुनि सां मुलाक़ातूं कंदी। पलीजो हाउस कासिमाबाद ते अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर डॉक्टर रसूल शाह ख़ासख़ैली मर्कज़ी अॻवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में संदसि अॻवानी में 4, 5 ऐं 6 डिसंबर ते लाड़कानी, कश्मीर, कंदकोट, जेकबा, शिकारपुर जो दौरो कयो वेंदो, जंहिं मर्कज़ी जनरल सेक्रेटरी नूरमन कातियार जी अॻवानी में 11, 12 ऐं 13 डिसंबर ते ख़ैरपुर सखर घोटकी, मर्कज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटे जी अॻवानी में 29 डिसंबर ते कराची डिवीज़न ऐं मर्कज़ी लीगल सेक्रेटरी एडवोकेट वसंत थरी जी अॻवानी में 12 ऐं 13 डिसंबर ते दादू, नुशैर फरोज़ ऐं ॿियनि ज़िलनि जो दौरो कयो वेंदो। हुननि चयो त हुक्मराननि सिंध खे फतह कयल इलाइक़ो सम्झियो आहे जंहिंजी हू मज़म्मत कनि था। इन मौक़े ते अब्दुल कादिर रांटो, नूरमन कातियार, लाल जरवार, गुलशन किड़ानू, सुभाणी डाहरी, उमरा समो, हुसना राहू जो सिंधू मंगणहार ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk